मुझे मालियात सेक्रेटरी साईं अब्दुल शकूर सारंग के गुजारिश कंदुसि त उहो अची खिताब कनि। साईं अब्दुल शकूर सारंग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दिल जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, दिल जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। हलियो न फरमान असां ते कंहिं बि जाबर शहनशाह जो, असां त ॾींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। लख तन लाइक मुंहिंजे मर्कज़ जा सदर मोहतरम साईं गुलाम रसूल महर साहिब, जनरल सेक्रेटरी साईं गाजी खान जमाली साहिब, मुंहिंजी कैबिनेट जा मुंहिंजा साथी साईं इम्तियाज़, साईं मोहम्मद रफ़ीक रामानी साहिब, अदी अमीना कमरानी, हिन स्टेज ते वेठल मुख़्तलिफ़ डिवीज़न ऐं दिलनि जा सदूर जनरल सेक्रेटरी साहिबान, हिन पिंडाल में वेठल मुंहिंजा इंतिहाई मान वारा मुंहिंजा हमसर ऐं हमसफ़र साथियो, जी उस्ताद जी पेटल जी मूंखे हिन शइ जो त अहसासु आहे त टाइम वाक़ई तमामु घणो थी वियो आहे ऐं साईं मुस्तफ़ा अॻे ई चयो आहे त हिते असां शुगर जा मरीज़ आहियूं, तो इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखिजे। दोस्तनि अॻ में चयो पिए छा बि कजो, हाणे ॻाल्हि इहा आहे त दोस्त मामला बि रखनि था, मसला बि रखनि था, उस्ताद हीर सम्झनि था त मर्कज़ जेको असांजो चूंडियो आहे, असांजा जेके मसला आहिनि, असांजा जेके मामला आहिनि, उहे किथे पइता आहिनि, उहा ॼाण केरु उन्हनि खे ॾींदो, उहा ॼाण उनखे किथां मिलंदी, ऐं न मिलण जे करे हीअ सॼी अफ़रा तफ़री पैदा थी थिए। उस्ताद परेशान थो रहे, हुनखे ज़हन में अचे थो त थिए कुझु कोन पियो, ऐं वरी को अहिड़ो मौक़ो मिले थो जिते असीं सम्झूं था त हे सभु दोस्त सभु उस्ताद जॾहिं गॾिजनि त के उन्हनि सां तंदीम उस्ताद उन्हनि मसइलनि ते हाल अहिवाल कजे, उहे असां खां पुछाणूं कनि, असीं उन्हनि खे जवाब ॾियूं, पर पोइ वरी कॾहिं कॾहिं इहो वक़्तु जेको आहे इहो असांजे विच में दीवार बणिजी वेंदो आहे। पर जीअं त ही हेॾो सारो टाइम जंहिं नमूने सां तव्हां दोस्तनि खे सवेर खां वात पियो कयां त थुले लेखे आऊं 12 बजे ते पहुतो हुउसि, ऐं ईअं हलियो पियो, इहे दोस्त 12 बजे खां ईअं जो ईअं वेठा आहिनि, उहो चुरपुर कोन थी थिए त यकीनन ही जेको आहे सो असांजो तंदीम सां मोहबत जो लाड़ो आहे, ही असां सां हिकिड़ो तंदीमी नेटवर्क उनजो आहे सबबु त असीं प्रोग्राम अटेंड कयूं, पंहिंजनि दोस्तनि खे जेके परे परे कया उन्हनि खे ॿुधूं बि। सो आऊं स्पेशली जेके हेठि दोस्त वेठा आहिनि उन्हनि सभिनी जो इंतिहाई दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, जिन हेतिरो सारो टाइम ॾिनो आहे असांखे ॿुधण जे लाइ ऐं पंहिंजनि मामलनि ते मर्कज़ जे दोस्तनि खे। सो तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार स्पेशली ऐं अॼोके प्रोग्राम जा मुंतज़मीन दादू ज़िले जो सदर साईं या साईं मेयर जो सदर साईं एजाज, इन जी सॼी टीम, उन्हनि जो थोराइतो आहियां जिन अॼु हेॾो सारो ख़ूबसूरत प्रोग्राम कयो ऐं असांखे हेॾी सॼी इज़त ऐं मान मर्तबो ॾिनो ऐं तव्हां सां स्पेशली मुखातिब थियण जो मौक़ो फराहम कयो। हीउ प्रोग्राम मरकज़ी पार्टी जे मान में अचणो हो त असांजो ॾाढा साईं उन पंहिंजे खाते मां 60 साल मुकमल करे जेको असांखे रुटन आहे त रिटायर थियो, साईं पहिरीं ॻाल्हि कई त बाबा इहे रिटायर न चवंदा वञो, उस्ताद कॾहिं रिटायर कोन थो थिए, हक़ीक़त आहे। ठीकु आहे, वक़्तु ऐं हालतूं जेके हूंदियूं आहिनि सो ॾाढा साईं पंहिंजो तंदीमी ऐं तइलीमी जेके सरगर्मियूं उहे मुकमल कयूं, सरकारी नौकरी जो मुदो पूरो थियो, पर दादा साईं जो इहो मोहबत आऊं अक्सर तव्हां जॾहिं बि लंघंदो आहियां या दादू में जेके प्रोग्राम थींदा आहिनि त दादा जी जेके वठ पकड़ हूंदी आहे उस्तादनि जे लाइ, दोस्तनि खे इज़त ॾियणु, मान ॾियणु, हुनजा फोटो कढणु, माना उहे सॼी चुरपुरा हुन ॾिसंदो पिया त हिन उमिरि में हुन माण्हू खे शाबस हुजे जेको एतिरी सारी मोहबत उस्तादनि खे ॾिए थो, पंहिंजे तंदीम अॻवाननि खे ॾिए थो।
सो उम्मीद ये तो कया त दादा जो ये सरगर्मियों बरकरार रहिंदियूं नौकरी आहे सो वही पंहिंजो टाइम पूरो थियो बाक़ी ये सरगर्मियों अलाह साईं खे थोरी हयाती ॾे ऐं हिननि शयुनि में दोस्तनि सां सलाह जो वधंदो साईं मुंहिंजा ॻाल्हि मामलनि जी हले थी मसइलनि जी हले थी हिन ॻाल्हि खां कतई इनकार कोन्हे त सिंध जो उस्ताद तमाम घणनि मामलनि में हिन वक़्तु उनजा परेशान आहे मसइला हल नथा थियनि उनजा खोड़ सारा कारण बि आहिनि जेके असीं सभु माण्हू सम्झूं बि था पर हिकिड़ी शइ जेका ट्रेन जो आहे जेको नओं त पेट्रोल उस्तादनि जी जमायत आहे पेट्रोल जो मेंबर उस्ताद आहे प्राइमरी उस्ताद पेट्रोल जो मेंबर आहे प्राइमरी उस्ताद पेट्रोल जो अॻवान आहे हू भले तेलंग जो सदर हुजे हू ज़िले जो सदर हुजे हू डिवीज़न जो सदर हुजे या हू सिंध जो सदर हुजे पर हू पेट्रोल जो मेंबर आहे हू उस्ताद आहे को बि ॿाहिरियों को ऑफिसर 17 ग्रेड जो 18 ग्रेड जो 19 ग्रेड जो को मर्कज़ी सदर नथो थिए वो बि असां मां ई आहे मर्कज़ी उहिदेदार बि असां मां आहिनि दिलनि जा उहिदेदार बि असां मां आहिनि दिलनि जा उहिदेदार बि असां मां आहिनि पर बदकिस्मती सां गुज़िरियल 5-8 साल खां जेका तंजीमी बहरान रहियो ऐं उन दौरान हे जेके मामला दायरा उन टाइम ते जेके बदिलियूं थियूं सरकार जूं पॉलिसियूं थियूं मामला असांजा हल न थिया त पोइ हिकिड़ो नओं ट्रेंड हलणु शुरू थी वियो नवां उस्ताद ऐं पुराणा उस्ताद साईं आउं सिंध यूनिवर्सिटी हुया साईं आउं एनटीएस हुया जेको असांजो तारफ़ थिए थो जेॾीमहिल इहो के चवे थो त साईं आउं सिंध यूनिवर्सिटी हुया साईं आउं एनटीएस हुया त जेकॾहिं उहो माण्हू चए साईं आउं पेट्रोल जो मेंबर आहियां त ही हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ही हिकिड़ी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी आहे असांखे त को उस्ताद पंहिंजो तारफ़ हिन नमूने सां कराए त साईं आउं प्राइमरी उस्ताद आहियां ऐं पेट्रोल जो मेंबर आहियां मुंहिंजो ही मामिलो आहे पर जीअं त असांजो ज़हन कन्वर्ट कयो वियो आहे असां सभिनी माण्हुनि खे छड़ो छड़ कयो वियो आहे असां में नंढा ग्रुप पैदा कया विया आहिनि असांजूं नंढियूं सुञाणपूं पैदा कयूं वियूं माना असांजी सुञाणप हाणे तंगीम पेट्रोल न रही असांजी सुञाणप इहा रही आहे त आउं IB जो टीचर आहियां आउं NTS जो टीचर आहियां आउं सिंध यूनिवर्सिटी जो टीचर आहियां या अलॻि ॿिए जेके बि मामला नयूं बंदियूं सो मुंहिंजे ख्याल में ही जेको तासिर आहे इहो घटि में घटि इन ते कोशिश कयो त कंट्रोल कयो नौजवान उस्ताद पुराणो उस्ताद ॻाल्हि सम्झ में कोन्हे अचे बाबा नौजवान उस्ताद ई वरी कहिड़ी नई बला थी वई उस्ताद नौजवान हूंदा उस्ताद थोरो थींदो आहे ही त कहाणी कोन्हे तंहिं करे ही नौजवान जी कहाणी किथां असांजे विच में पैदा थी आहे या कहिड़ी लकीर आहे कहिड़ी अचकी आहे ही कहिड़ी साज़िश हुई जंहिं असांखे ही सम्झण मजबूर कयो त असीं नौजवान आहियूं ऐं हो जेके हिते पुरा आहिनि या पुराणा आहिनि असांजा मामला पंहिंजा आहिनि ऐं हुननि जा मामला पंहिंजा आहिनि असांजा इंट्रस्ट पंहिंजा आहिनि ऐं हुननि जा इंट्रस्ट पंहिंजा आहिनि इन ई करे असांजे मामलनि ते नथो ॻाल्हायो वञे छाकाणि जो हुननि उन्हनि जो इंट्रस्ट ई कोन्हे मुझे ख्याल में यह शय यो तासर गलत है ही इंतहाई खतरनाक सोच है जेका असां सभिनी खे नुक़सान ॾेई रही आहे पेट्रोल जेकॾहिं सरकार सां ॻाल्हियूं कंदी त उस्ताद जे मामलनि ते ॻाल्हियूं कंदी हाँ ये जरूर शइ आहे त असां उन्हनि शयुनि खे जॾहिं एजेंडा बनायूं था त जेके आहिनि मसइला आहिनि मसइलनि जेके शयूं असीं सम्झूं था बाबा हींअर NTS रिमेनिंग वारा दोस्त रहिया पिया हुआ 14 इसलिए वो खास असांजे हैदराबाद डिवीजन हुई या सखर डिवीजन हुई बाक़ी ॿिया थी विया हुआ इशू हो सरकार सां ॻाल्हायोसीं बाबा इहो मामिलो हल कयो उनजी शुरूआत थी मुंहिंजी अॼु वॾी कोशिश हुई कल्ह त आउं दादू ज़िले जो NTS जे कंफर्मेशन जो ऑर्डर पाण सां खणी अची हिते अॼोके हिन प्रोग्राम में तव्हां गिफ्ट कया पर कल सेक्रेटरी साहब को डियोन की मीटिंग घुराई हुई हू सॼो ॾींहुं पंहिंजी मीटिंग में रहियो तव्हांजो दादू ज़िले जो NTS वारो जेको रिमेनिंग वारो ऑर्डर हो
बदीन जिले जो रिमेनिंग जो ऑर्डर हो ये बड़ी अॻे आउं तयार करायोसि उहे लिस्ट तव्हांजो सेक्रेटरी साहब वटि पहुची चुकियूं अॼु थी सघे थो असीं हिते आहियूं में बि त उनजी वेबसाइट ते थी सघे थो ऑर्डर अची वियो हुजे अॼु उहो ऑर्डर थी वियो हुजे पर जेकॾहिं न थियो हूंदो त सुभाणे यकीनन असां वेंदासीं अॼु प्रोग्राम करे वञी कोन सघियो सुभाणे परीअ ताईं असां इहो मामिलो हल कराए वठंदासीं हाणे ही मामिलो हल करण जो मुराद ही न आहे त पोइ असीं स्पेशली एमपी साहब ते महिरबानी कई बाबा कहिड़ी महिरबानी ही त असांजे फर्ज़ में शामिल आहे ही असां जे इन हिसे में आहे त बाबा जेके उस्ताद जा मामला आहिनि उन्हनि खे के नमूने सां असीं हल कयूं थोड़ा सारा ॿिया मामला आहिनि जेके असांजी सरकार सां ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उनखे पेट्रोल में नई बाडी जेका हींअर ताईं गुलाम रसूल जी क़यादत में इहा बाडी चूंडी आहे टाइम असांखे तमामु हिकिड़ो तव्हां सभिनी अॻियां मुंहिंजे ख्याल में इहो 11 महीने में थी इलेक्शन ठीकु आहे माना 4 महीना 5 महीना असांखे थिया आहिनि इन 4-5 महीननि में ज़ारा हेतिरा सारा मामला आहिनि उन्हनि मामलनि खे हल करण जेका 5 सालनि खां सरकार असांजा मामला न पई हल करे 5 सालनि खां सरकार नयूं पॉलिसी जी आड़ में असां सभिनी खे तंग पई करे त उहो हिकु ॿिनि शइ सां त हल न थींदा ज़ाहिर उन लाइ प्रोसेस हलंदो असांजो सरकार सां मीटिंगूं थियूं आहिनि हिन दौरान ॿ 2 मीटिंगूं सेक्रेटरी सां थियूं आहिनि अपग्रेडेशन जे मामले ते हिकु ॿ मीटिंग असांजी जेका सब कमेटी ठाही उन्हनि सां थी सेक्रेटरी एजुकेशन सां थी आहे असां हींअर कोशिशि कई पई त मिनट सां ॻाल्हायूं पर सरकार असांजा मामला ईअं जल्द हल करे ॾे सरकार असांजी मीटिंग सां मामला हल करे ॾे सरकार असांजे खत सां मामला हल करे ॾे ही असीं कहिड़े मुल्क में रहूं था बाबा ही वो सरकार आहे कान जेका तव्हांजे मीटिंगनि में यस करण सां मामला हल करे असां चाटा डुमा रखूं था 14 नुक़्ता रखिया अथई 12 नुक़्ता उन्हनि चइबो आहे तव्हांखे क़बूल आहिनि शायदि हिकु बि नथी थिए हाणे ज़ाहिर आहे तंदीम जेका आहे जेका तंदीम जो जेको तरीक़ेकार हूंदो आहे उहो त हीअ हूंदो आहे त ज़ाहिर आहे असां सरकार सां पहिरीं वेंदासीं ॻाल्हियूं करण वेंदासीं कोशिशि कंदासीं पेपर टाक करे मामला हल थियनि जॾहिं असीं ॾिसंदासीं बाबा शयूं सफ़ा असांजे रेंज में नथियूं अचनि सरकार टेबल टाक ते हैराकी कान्हे त पोइ असांजो ॿियो कदम जेको हूंदो सो पंहिंजे उस्ताद तरफ़ मुंहुं थियणो इन सिलसिले में असां वर्किंग कमेटी सिंधी ॻाल्हि कराई आहे सबबु फ़क़ति इहो त असां सिंधी वर्किंग कमेटी में इहे सभु मामला रखूं त बाबा ही सरकार सां ॻाल्हियूं थियूं आहिनि हिन नमूने अहिड़े शयूं हिते पहुचियूं आहिनि हाणे छा करणु खपे छो तहरीक जेको हलाईंदो उहो मर्कज़ी सदर अकेले सिर हुनखे पावर कोन्हे तहरीक हलाइण जो इजाज़त जेका सिंधी वर्किंग कमेटी ॾिनी जॾहिं सिंधी वर्किंग कमेटी असांखे इजाज़त ॾिनी त बाबा हलो रोडनि ते हलो तहरीक हलायूं त पोइ ज़ाहिर आहे असां उन शइ में अॻियां थींदासीं सो ही किथे कोन्हे त का ही मर्कज़ तहरीकनि खां लावे थी ही मर्कज़ मामला हल न कराए सघंदी उस्तादी क़ुवत ऐं उस्तादी ताक़त जेकॾहिं असां सां गॾु आहे यकीन त पोइ मुंहिंजे ख़्याल में ही त माली में असां अहिड़ा खोड़ सारा हुकुमरान ॾिठा जिन वॾियूं बबकियूं छॾियूं पई साईं वारा सवेल ॻाल्हि करे विया त जनरल ज़िया खां वठी अरबाब रहीम ताईं हे सभु शयूं थियूं हुननि हुकुमरान चयो पियो त पेट्रोल कुझु कोन्हे असांजे हज़ारनि जे तइदाद में हुन टाइम ते उस्ताद हुननि नौकिरी मां कढी छॾिया हुआ तहरीकूं कोन हलियूं छा अॼु उहो पेट्रोल उनजी बका ऐं बचा जी जेका बि अॼु असीं जे जॻह ते बीठा आहियूं जे शइ जी ॻाल्हि था कयूं जे तंदी में ॻाल्हि था कयूं हे उस्ताद जी उन तहरीक जो नतीजो आहे जो अॼु पेट्रोल ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदी पेट्रोल खे केरु बि ख़तमु नथो करे सघे जेकॾहिं कंहिंजे ज़हन में इहा शइ आहे त असां हिन क़िस्म जा ग्रुप ठाहे हिन क़िस्म जूं शयूं नलण लाइ ग्रुप ठाहे तंदीम खे असां शुक्रनि में तकलीफ़ कंदासीं कमज़ोर कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में इहा बि उन्हनि दोस्तनि जी भुल आहे हा ही ज़रूरु थिए थो त परेशानी थिए थी असांखे असांजे आम उस्ताद खे असांजो ॿी शइ जेका त असां बदकिस्मत सां ते जेके नई भर्ती थी उन दौरान हुननि हिकिड़ी तहरीक हलंदी ॾिठी आहे जंहिंमें हुन लक्ष्य ठाहियो त हुननि जे ज़हन में पेट्रोल अॻ में कुझु कयो ई कोन्हे दोस्त अक्सर फेसबुक ते ॾिसंदा आहिनि लिखंदा आहिनि त बाबा हिन पेट्रोल वारनि खे छा कयो जो हाणे छा कंदा
माना हिकिड़ी अजीब क़िस्म जी मश्करी आहे तव्हांखे पेट्रोल जी तारीख़ी ख़बर कान्हे तव्हांखे पेट्रोल जी हलल जदोजहद जी ख़बर कान्हे तव्हां कल्ह हिकिड़ी तारीख़ में जेकॾहिं तव्हां वञो हुते लठियूं खाधियूं त उनखे तव्हां हिकिड़ो एॾो शोशो बनाए छॾियो जो तव्हां सम्झो त सभु कुझु अची वियो ऐं अॻियां कुझु बि कोन हो ऐं न को हाणे हे कुझु कंदा त मुंहिंजे ख़्याल में हिन शइ खां असां सभिनी खे निकिरणु खपे तंज़ीम असां सभिनी जे बका ऐं बचा जो वाहिद ज़रियो आहे इन तंज़ीम खां आहे जेकॾहिं के माण्हू जे ज़हन में शइ त असां को प्रेशर ग्रुप ठाहे 10 ॼणनि जो टोलो ठाहे 50 माण्हुनि जो टोलो ठाहे फेसबुक जे ज़रिए व्हाट्सएप जे ज़रिए इन पोस्टनि जे ज़रिए इन कमेंट्सनि जे ज़रिए असीं के मामला हल कराए सघूं था त मुंहिंजे ख़्याल में इहा इंतहाई नंढी सोच आहे मामला इहे हल न थींदा तव्हां जे आॾो हिकिड़ो माना तव्हां सम्झो हिकिड़ो देह बीठल आहे हुकुमराननि जे नाले ते तव्हांजे अॻियां हिकिड़ो दह बीठल आहे जंहिंसां तव्हां ईअं नथा विड़ी ही बेड़ तव्हांजी असांजी गॾियल ताक़त गॾियल कुवत ऐं गॾियल प्लानिंग सां थींदी उन प्लानिंग जे ज़रिए थी के मामला हल कराए सघूं था अपग्रेडेशन जो मामलो दोस्त चवनि था त बाबा अपग्रेडेशन वारी शइ खे हिननि चयो पिया चयो मूंखे त हैरत थींदी आहे दोस्त असां सां ॻाल्हाईंदा आहिनि असां कलाकनि जा कलाक उन्हनि दोस्तनि खे ब्रीफ कंदा आहियूं फोन करे कॾहिं मूं उन्हनि खे इहो न चयो आहे या कंहिं दोस्त जी कॉल अची वई तव्हां हुनखे न चवंदो त बाबा आउं इहो फारक कोन आहियां बिज़ी आहियां हलो पे कॾहिं कॾहिं को अहिड़ो मामिलो हूंदो आहे किथे मजबूरी में बीठा हूंदा आहियूं त हुन दोस्त खे चवंदा आहियूं यार 5 मिंट खां पोइ तोखे आऊं तोसां ॻाल्हायां 5 मिंटनि खां पोइ आउं ख़ुदि हुनखे कॉल कंदो आहियां ऐं जॾहिं दोस्त इहे पुछंदा आहिनि उन्हनि खे असां सॼी सूरत हाल खां वाक़ुफ़ कंदा आहियूं साईं सूरत हाल हीअ आहे नतीजो उनजो छा थींदो आहे त ॿिए ॾींहुं थोरी जहिड़ी पोस्ट रखी आहे ऐं उहा सॼी उपती माना शइ खे हाणे या त उहो जेको दोस्त उनजी पंहिंजी सोच हू शयुनि खे कीअं थो सम्झे उन नमूना लाइ थो छॾे अच्छा जेकॾहिं वरी उन मामलनि ते असीं दोस्तनि सां न ॻाल्हायूं त चवंदा असां मकर मां के दोस्त ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे हाणे इन सॼी सूरत हाल में असांखे सम्झ में पवंदो आहे वञूं केॾा कयूं छा अपग्रेडेशन असांजी सरकार सां मीटिंग थी जॾहिं असां ते हीअ ॻाल्हि थी त सरकार हिन वक़्तु अपग्रेड फ़क़ति उन्हनि ई माण्हुनि खे करे पई जेके नई भर्ती पई करे 28,000 या 38,000 माण्हू उन्हनि जी अपग्रेडेशन करे उन्हनि खे भर्ती पई करे छाकाणि जो उन्हनि जी मजबूरी आहे त 14 जी सीट सां आहे कोन उन्हनि ऐलान कयो 14 जी सीट माण्हुनि पास थियनि उन्हनि खे सीटूं ॾियूं नौकरियूं ॾियूं उन्हनि खे हाणे उन्हनि जी मजबूरी त अपग्रेडेशन आणियूं असां जॾहिं उन्हनि सां ॻाल्हायो जेके दोस्त चवनि था त बाबा कैबिनेट जी मीटिंग जो हिसो ई अपग्रेडेशन कोन हुई ऐं तव्हांखे ॿुधायां कैबिनेट जी मीटिंग जो हिसो बि अपग्रेडेशन पर उहा कहिड़ी अपग्रेडेशन हुई जेका हुननि अलाहदार माण्हुनि खे पई जॾहिं इहा असांखे ख़बर पई असां सेक्रेटरी सां मिलियासीं असां हुनखे चयो त साईं जेकॾहिं तव्हां हीअं कयो त असां ॿियो दसी आहे त असां रोडनि ते ईंदासीं जेका शइ खे नथा चाहियूं त असीं हीअं जहिड़े में वञूं पर तव्हां जेकॾहिं सरकार हरूभरू उन्हनि शयुनि ते आई त पोइ असां ज़ाहिर जहिड़ो कंदासीं ॿियो असां को घसी कोन्हे तव्हां असांजो उस्ताद सीनियर जेको वेठो हुजे उहो 9 स्केल में वेठो हुजे सुभाणे जेको उस्ताद भर्ती थी पियो अचे उहो 14 में पियो अचे हीअ कहिड़ो त चऊं त न इहो आणे पोइ तव्हांखे असीं अपग्रेड कंदासीं जेतिरा असां क्लब रहियो हाणे उहा शइ असांजे इख़्तिलाफ़ सबबु उन्हनि जी मीटिंग में डिस्कस न थी दोस्तनि चयो हे अपग्रेडेशन रोकाए ॻाल्हि कंदा त हे अपग्रेडेशन रोकाए यार असां छा रोकाया आहियूं पहिरीं उन्हनि जी त ख़बर कढो तव्हांखे अलार्म थी थो वञे तव्हांखे अलाए किथां थी ख़बर पइजी वञे त जेको मिलियो पिए सो अवा सभिनी दोस्त जे लाइ असांखे कुझु कोन मिलियो चवनि छा था अवा हुन में सतरो जेको उहो हुननि खे हिननि रखियो सरकार लाइ 6 दफ़ा सतरो हिन बुनियाद ते ॾियो सरकार उहो कोन कयो हिननि अपग्रेडेशन रोकाए छॾी यार अजीब ॻाल्हि आहे का शइ हूंदी आहे को तरीक़ेकार हूंदो आहे तव्हां अचो इदारनि में अचो वियो पंहिंजे दायरा दिले जो सदर आहे तेलकन जा सदर आहिनि तव्हां पंहिंजी तनीम वटि वञो उन्हनि खां पुछो त साईं हीउ छा मामिलो आहे हाणे न को कंहिंखां पुछण न अचणु शुरू थियो वञे फेसबुक ते झूठी जहिड़ी पोस्ट रखी आहे वरी उहे 28-30 ॼणा जेके पाण में गॾनि उन कमेंट कयो कमेंट न पुछा कनि न ॿियो छा त भई छो पियो इन पोस्ट रखी आहे बसि पोइ उहे शुरू थियो वञनि साईं वाक़ई हिननि हीअं करे सो इन सॼी सूरत हाल में असां फ़क़ति हिकिड़ी नंढी गुज़ारिश था करे
त अॼु जो जेको नौजवान उस्ताद जेको हिन शइ में त उहा नौजवान जी पोयारी चकर में ऐं वरी बि इहा ॻाल्हि थो कयां त अॼु पेट्रोल जेका आहे उनजा वारस तव्हां आहियो, हुननि जी ताक़त तव्हां आहियो। ही सुभाणे हिन इदारनि खे संभालींदा तव्हां अची। तव्हां जेकॾहिं हिन शहर खां ॿाहिरि बि जेके बि हरकतूं कंदा नुक़सानु थींदो तंज़ीम खे। जॾहिं तंज़ीम खे नुक़सानु थींदो त पोइ त तव्हां उन्हनि इदारनि खां पुछो जिन वटि तंज़ीम साॼी आहे कोन, यूनियनूं कोन्हे, उन्हनि खां पुछो त उहे कीअं था ज़िंदगी गुज़ारीनि, उन्हनि खां पुछो त उन्हनि जी नौकरियूं कीअं थियूं हलनि। हीअ त तंज़ीम आहे जेका घटि में घटि असांजे लाइ छप्पर छा आहे, जेका घटि में घटि हिकिड़ो उस्ताद खे आहे त सुभाणे कोणीअ बि थियो त असां जीअं बचा ऐं बका इहा तंज़ीम कंदी, उनखे महिरबानी करे नुक़सानु न ॾियो। तव्हांजो सारंग सां ज़ाती इख़्तिलाफ़ थी सघे थो, गाज़ी खान जमाली सां थी सघे थो, तव्हांजो गुलाम रसूल महर सां ज़ाती इख़्तिलाफ़ थी सघे थो, 1000 बार थिए, पर शख़्सी इख़्तिलाफ़ खे तव्हां तंज़ीम जो हिसो न बनायो। शख़्सी इख़्तिलाफ़ जे बुनियाद ते तंज़ीम जो नुक़सानु न कयो। बड़ी ने ऐलान था कनि त बाबा अचो बाबा दिलनि में हड़ताल एचआई जी मुज़ाहिरा, 2 ॾींहंनि खां पोइ हलो हलो कराची में मुज़ाहिरो ऐलान करण वारा पाण, मुज़ाहिरो करण वारा पाण वरी चवनि था त पेट्रोल जेका बरक़रार आहे उन्हनि खे असीं अपील था कयूं त असांजे मथे था हथ रखो। बाबा जॾहिं तंज़ीम खे तव्हां सम्झो था त तंज़ीम खे तव्हांजे मथे था हथ रखणु खपे त तव्हां हे ऐलान छो था कयो? तंज़ीमी धारा खां निकिरी तव्हां ॿाहिरि छो बीठा आहियो? तव्हांखे कहिड़े तंज़ीम जे आइन ते तव्हांखे इहो इख़्तियार आहे त तव्हां वरी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो? त ही शयूं जेके आहिनि, हे जेके मश्किलियूं आहिनि असांजे दोस्तनि खे सम्झ में कोन थियूं अचनि। हुननि खां जेके बि दोस्त कराइनि पिया, ऐं तव्हांखे यकीन सां चवां थो तव्हांजा असांजा सॼण न आहिनि, तंज़ीम जा सॼण न आहिनि, उस्ताद जा सॼण न आहिनि, हो सरकार जा माण्हू आहिनि जेके हे हरकतूं असांखे तव्हां खां कराइनि पिया। तंहिं करे सभिनी दोस्तनि खां गुज़ारिश थो कयां, महिरबानी कयो तव्हां तंज़ीम तरफ़ मोट खाओ, तंज़ीम जो हिसो जो तव्हांजा मामला रुगो तव्हांजा कोन्हे, असांजा पंहिंजा मामला आहिनि। उस्ताद जो मामलो असांजो मामलो आहे। असां जे लाइ ही कोन्हे त फलाणो असांखे प्रॉफिट मिले फलाणे मां हथ कढी, असां वटि हीअ आहे त उस्ताद जो जेको मामलो आहे उहो असांजो पंहिंजो प्रॉफिट आहे। उन प्रॉफिट लाइ वेड़ कंदासीं, उन प्रॉफिट लाइ जहिड़ो करिणो पियो जहिड़ो कंदासीं। कतई ही कोन्हे त असीं घर वेठा आहियूं, कतई ही कोन्हे त असीं माठ करे वेठा आहियूं, कतई ही कोन्हे त असांखे हिननि शयुनि जी ॼाण कान्हे। सब दोस्त सीनियर आहिनि, कुझु दोस्त सीनियर असां उन्हनि खां बि असीं मुशावरत वठंदा आहियूं। अवां दोस्त असांजी ताक़त जो, असांजी कुवत जो, तंहिं करे महिरबानी करे पंहिंजी ताक़त खे छड़ो छड़ न कयो, पंहिंजी कुवत खे छड़ो छड़ न कयो। मुंडम थियो हिन दोस्त जी वरी घड़ी ॾेखारी चयो त बाबा हेॾो थोरो टाइम थी वियो आहे। हिते ॻाल्हाइण जो मक़सदु तव्हां खां रुगो ही हो त हे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे तव्हां सम्झण जी कोशिशि कयो। ऐं आख़िरी बि इहो त तंज़ीम असां सभिनी जी बका ऐं बचा जी ज़मानत आहे। तंज़ीम खां सवाइ असीं सभु कुझु बि कोन आहियूं। जेकॾहिं अॼु असांखे पटका ॿधा पिया आहिनि, जेकॾहिं अॼु असांखे एॾी सारी इज़त मिली आहे त उनजो सबबु इहा तंज़ीम आहे। जेकॾहिं अॼु उन तंज़ीम में असीं न हुजो आहे त शायदि अॼु असीं पिंडाल जो बि छो न हुजो आहे। तंहिं करे अचो पाण सभु हिन तंज़ीम में बचायूं। शेख याद जे हुन शेर खां ऐं इजाज़त थिए त मोहबत में सभु कुझु लुटाए बि ॼाणूं, कुल्फत में सीनू साहिब जानू। मोहब्बत में सब कुछ लुटाए बि जानू, कुल्फत में सीनू साहिब जानू। मुखालिफ भी असांजी या साख ॾींदा त लाहे लगाए ऐं निभाए बि जानू। जीअं सिंध जी उस्ताद।